चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह की सदारत हेठ कराची के तकने 249 ते नंढी चूंड बाबत अहम इजलास थियो आहे। हसास पोलिंग स्टेशन्स ते सीसीटीवी कैमराऊं लगाइण जो फैसलो कयो वियो। इजलास में सूबाई इलेक्शन कमिश्नर, कमिश्नर कराची, सेक्रेटरी स्कूल, सेक्रेटरी कॉलेज समेत डिप्टी कमिश्नर ऐं एसएसपी शरीक थिया। एने 249 ते नंढी चूंडनि दौरान सिक्योरिटी ऐं इंतज़ामी मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो त एने 249 जी ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड 29 अप्रैल ते थी रही आहे। तक में 3,49,405 रजिस्टर्ड वोटर ऐं 277 पोलिंग स्टेशन्स आहिनि। इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्शन दौरान कोड ऑफ कंडक्ट जी भञकड़ी बर्दाश्त न कई वेंदी। डस्का में इलेक्शन दौरान ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी करण सबबि मसला पैदा थिया। एजाज़ अनवर चौहान चयो त सांगड़, उमरकोट ऐं मलीर में सिंध हुकूमत जे सहकार सबबि कामयाब इलेक्शन मुमकिन थी। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह चयो त सूबाई हुकूमत पारां इलेक्शन कमीशन जी हर मुमकिन मदद कई वेंदी। चीफ सेक्रेटरी सिंध कमिश्नर कराची के सूबाई इलेक्शन कमिश्नर सां राब्ते में रहण जी हिदायत कई। चीफ सेक्रेटरी चयो त इलेक्शन वारे ॾींहं ऐं सियासी जमायतुनि जी मुहिम दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया वञनि। पोलिंग स्टेशन्स ते ज़रूरी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि।